नाज़रीन हाणे ख़बर शामिल कंदासीं गंबट खां। गंबट में कानून वारे निगरान वज़ीर उमर सूमरो ऐं सिहत वारे वज़ीर ख़ालिद बिन साद अॼु फातिमा फड़ो जे ॻोठ पहुची ताज़ियत कंदा। निगरान सूबाई वज़ीरनि खे पुलिस ऑफिसरनि फातिमा फड़ो केस में थियल अॻभराई बाबति आगाही ॾींदा। लीगल एड कमेटी तरफ़ां सीनियर वकील सफ़दर कनासरो फातिमा जी अमर सां गॾिजी अदालत में वकालतनामो जमा कराईंदो। न्याणी फातिमा फड़ो क़त्ल केस दहशतगर्दी टोड़ अदालत खैरपुर मुंतक़िल थियण जो बि इम्कान आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। गंबट खां कानून वारो निगरान वज़ीर उमर सूमरो ऐं सिहत वारो वज़ीर ख़ालिद बिन साद अॼु फातिमा फड़ो जे ॻोठ पहुची ताज़ियत कंदा। निगरान सूबाई वज़ीरनि खे पुलिस ऑफिसरनि फातिमा फड़ो केस में थियल अगर भराई बाबति आगाही पिणु ॾींदा, जिन त लीगल एड कमेटी तरफ़ां सीनियर वकील सफ़दर कनासरो फातिमा जी अमर सां गॾिजी अदालत में वकालतनामो जमा कराईंदो। ख़बर अवांखे ॾेई रहिया आहियूं। न्याणी फातिमा फड़ो क़त्ल केस दहशतगर्दी टोड़ अदालत खैरपुर मुंतक़िल थियण जो पिणु इम्कान आहे। फातिमा फड़ो केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार असद शाह खे बि अदालत में पेश कयो वियो। पुलिस असद शाह जो रिमांड पूरो थियण ते ॿीहर सख़्त पहिरे हेठि खेसि अदालत आंदो। गंबट खां अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। कानून वारो निगरान वज़ीर उमर सूमरो ऐं सिहत वारो वज़ीर ख़ालिद बिन साद अॼु फातिमा फड़ो जे ॻोठ पहुची ताज़ियत कंदा। निगरान सूबाई वज़ीरनि खे पुलिस ऑफिसर फातिमा फड़ो केस बाबति थियल अॻभराई बाबति आगाही ॾींदा। ख़बर अवांखे ॾियूं पिया। लीगल एड कमेटी तरफ़ां सीनियर वकील सफ़दर कनासरो फातिमा जी अमर सां गॾिजी अदालत में वकालतनामो जमा कराईंदो। जॾहिं तव्हांखे आगाह कयूं पिया त न्याणी फातिमा फड़ो क़त्ल केस दहशतगर्दी टोड़ अदालत खैरपुर मुंतक़िल थियण जो इम्कान आहे। बिल्कुल नाज़रीन, आगाह कंदासीं अवांखे अहम ख़बर आहे। गंबट खां कानून वारो निगरान वज़ीर उमर सूमरो ऐं सिहत वारो वज़ीर ख़ालिद बिन साद अॼु फातिमा फड़ो जे ॻोठ पहुची ताज़ियत कंदा। निगरान सूबाई वज़ीर खे पुलिस ऑफिसर फातिमा फड़ो केस में थियल अॻभराई बाबति आगाही ॾींदा। लीगल एड कमेटी तरफ़ां सीनियर वकील सफ़दर कनासरो फातिमा जी अमर सां गॾिजी अदालत में वकालतनामो जमा कराईंदो। न्याणी फातिमा फड़ो क़त्ल केस दहशतगर्दी टोड़ अदालत खैरपुर मुंतक़िल थियण जो बि इम्कान आहे। फातिमा फड़ो केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार असद शाह खे बि अदालत में पेश कयो वेंदो। पुलिस असद शाह जो रिमांड पूरो थियण ते ॿीहर सख़्त पहिरे में खेसि अदालत आंदो वेंदो। बिल्कुल नाज़रीन, अवांखे अपडेट ॾियूं पिया। फातिमा फड़ो पिराणी हवेली में नाज़रीन मुलाज़िमा ही कमु कंदी हुई। अवांखे आगाह कयो पिया। मासूम नीगरी फातिमा फड़ो पीरनि जी हवेली में तड़पी तड़पी फोत थी वई। पहिरियां त संदसि वारसनि खेसि दफ़नाए छॾियो हो। सोशल मीडिया ते जॾहिं ॿ वीडियोज़ वायरल थियूं, उन खां पोइ ही जेको वाक़ियो आहे उहो वाइखो थियो। उन नाज़रीन अवांखे आगाह कई पिया त इन वाक़िए बाबति सोशल मीडिया ते प्रिंट मीडिया ऐं नाज़रीन अवांखे आगाह कयूं त सैटेलाइट मीडिया ते जॾहिं ही केस वाक़ियो थियो आहे त DIG सखर पारां हिन मामले जो नोटिस वरितो वियो। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। इमदाद सूमरा लाइन ते मौजूद आहे। जी इमदाद, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल हमारी अॼु जेको आहे निगरान सिहत वारो सूबाई वज़ीर डॉक्टर सैद ख़ालिद नियाज़ ऐं निगरान सूबाई वज़ीर कानून उमर सूमरो अॼु जेको आहे मंझंदि खानवान भरिसां मुबैना बेदर्जी सां क़त्ल थी वियल ॿारड़ी फातिमा फड़ो जे वारसनि जे तॾे ते पहुचंदा। जॾहिं त निगरान सिहत वारो वज़ीर ऐं निगरान सूबाई वज़ीर कानून उमर सूमरो रानीपुर में पीरानी हवेली में मुबैना बेदर्जी सां क़त्ल थियल ॿारड़ी फातिमा जे वारसनि वटि तॾे ते पहुची वारसनि सां हमदर्दी जो इज़हार कंदा। जॾहिं त खानवान में हिन वक़्तु जेको आहे खानवान भरिसां फातिमा फड़ो जे वारसनि सां लाइ जेकी निगरान सूबाई वज़ीर हुते अॼु मंझंदि पहुचंदा आहिनि, लेकिन उहे मुकमिल करे रहिया आहिनि। असांजी सिहत खाते सां पिणु ॻाल्हि थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त मुबैना क़त्ल थी वियल फातिमा फड़ो जे वारसनि सां जेको आहे सो उन्हनि खां मेडिकल रिपोर्ट जे हवाले सां उन्हनि सां जेको आहे सिहत वारो वज़ीर ब्रीफिंग वठंदो। जॾहिं त अहिड़े वाक़िए ते जेको आहे सिहत खाते पिणु दुख जो इज़हार कयो आहे। जी ठीकु आहे इमदाद, तव्हांजी वॾी महिरबानी।